खुदा उदय के भी अल्लाह पैदा कयो, नूर के भी अल्लाह पैदा फरमायो, रोशनी के खुदा पैदा फरमायो, सूरज जो खालिक खुदा, चंद्र जो खालिक, तारन जो खालिक खुदा। सुम्मल्लज़ीन कफरू बिरब्बिहिम यादिलून, वो जन कुफ्र कयो आ उहे पंहिंजे रब सां बराबरी कनि था, बराबर ठाहिनि था, माना बुतनि खे अल्लाह जे बराबर सम्झंदा। पर असां मुस्लमाननि जो अक़ीदो आ त अल्लाह पंहिंजे ज़ात में भी अकेलो आ, त सिफ़तुनि में भी अकेलो। असां सजदो सिर्फ़ अल्लाह खे कंदा आहियूं। अब सजदो कंहिंखे ज़ोर सां चओ सजदो असां बराबर नेकनि सालहनि जे मज़ारनि ते वेंदा आहियूं, औलिया अल्लाह जे दरबारनि ते बि वेंदा आहियूं, बराबर असां उनखे ख़ुदा जो महबूब दोस्त बि मञण वारा आहियूं। पर सजदो असां उन्हनि खे बि कोन कंदा आहियूं, छो त असांजो ईमान त सजदो सिर्फ़ अल्लाह खे आहे। अब जंहिंजो ईमान इहो आहे त वधीक खणी चओ सुभाणे अल्लाह। असांजो उन्हनि सां को बि ताल्लुक़ कोन्हे के मज़ारनि ते वञी करे बुज़ुर्गनि जे मज़ारनि जे साम्हूं पेशानी वञी झुकाईंदा आहिनि, सजदा वञी कंदा आहिनि, उन्हनि सां अहले सुन्नत जे अक़ीदे जो वास्तो कोन्हे। असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा पंहिंजे ज़ात में बि अकेलो आहे, ख़ुदा पंहिंजे सिफ़तुनि में बि अकेलो आहे, ऐं असांजे तमामु इबादतुनि ऐं सजदनि जो लाइक़ु अल्लाह जी ज़ात आहे। बाक़ी ताज़ीम कंदा आहियूं अल्लाह जे वलियनि जी, चओ सुभाणे अल्लाह। ताज़ीम कंदा आहियूं नबीअनि जी, ऐं नबीअनि जे सरदार पंहिंजे अल्लाह पंहिंजे आख़िरी नबी मोहम्मद अरबी जी, चओ सुभाणे अल्लाह। सबसे औला हमारा नबी, चओ सबसे सफ़ा वठ जी विया जामिअतुल अज़हर में हिकिड़ो मिंबर जे भरिसां जो मां वेठो आहियां, ख्वाब पे ॾिठो त मिंबर जे भरिसां मां वेठो आहियां, मदीने वारे जी ज़ात उते मौजूद आहे। चओ साईं मिंबर ते मौजूद मां ही अचां थो, अल्लामा नबहानी हिन ॻाल्हि खे लिखियो साईं जो मूंखे ॾिठो मदीने वाले फरमायो मरहबा, मुझे ऋषि पाण फरमायो मरहबा मरहबा खुश आमदीद। पाण फरमायो जेके उते हाज़िरीन वेठा सहाबी, चओ सुभाणे अल्लाह। पाण फरमायो ख़बर अथव ख्वाब में ॾिसां थो, पाण ख़बर अथव हिनखे मरहबा छो थो चवां, इन जे करे त फलाणो माण्हू हुज़ूर उन जे लाइ फरमायो उहो वॾो मनहूस आहे, भाॻो आहे। उन चयो पिए कंहिंसां बहस कई त नबी साईं जो शान सभिनी खां मथे आहे, त उन ते दलील कहिड़ो आहे? हुज़ूर जो शान मथे बहस करण लॻो। ऐं ही उहो आहे मुंहिंजो उम्मती जंहिं चयो हो त उम्मत जो इजमा है, क़ुरान सुन्नत इन ते शाहिद आहे त काइनात में सभिनी खां वॾे शान वारी ज़ात मोहम्मद अरबी जी हुजे त हुन आला हज़रत जे शेर में उन जी जो तर्जुमानी आहे कहिड़ी त सबसे आला नबी सभिनी खां मथे आहे। ख़ल्क़ से औलिया औलिया से रसूल, चो ख़ल्क़ से औलिया औलिया से रसूल और रसूल से सबसे औला नबी। मदीने वारे जी सखावत जो दरिया बंद थियल कोन्हे, सखा जो दरिया जारी सारी आहे। जे उन उम्मतीअ खे जे चयो हो त
असांजो मदीनो मद महबूब सभिनी खां वधीक शान वारो आहे हुजूर ख्वाब में उनखे मरहबा फरमायो सखावत जो दर बंद कोने दिल सां तमाम सां बि पढ़ूं उम्मीद आहे त मुस्तफ़ा असांखे बि कॾहिं मरहबा फरमाईंदो ईमान आहे या न वरी आवाज़ सुभान अल्लाह मुल्क को नैन में अंबिया ताजदार ताजदारों का रानवी सबसे आला